छा इहा जमहूरियत आहे? छा पाणी जे मसइले ते ख़ामोशी ऐं सौदेबाज़ी जमहूरियत आहे? मिटी पॉलिसी जमहूरियत आहे? जेसी ताईं क़ौम सिंधी क़ौम पाण न उथंदी ओसी ताईं तव्हां उन जदोजहद में शामिल न थींदा। छा इहा जमहूरियत आहे? छो त असां ॾिठो त जॾहिं केनालनि जो मसइलो थियो तॾहिं सिंधी क़ौम उथी ऐं ओसि ताईं त पीपुल्स पार्टी वारा चवनि पिया त न के बि केनाल कोन पिया ठहनि। पोइ उन ई सिंधी क़ौम उन्हनि खे मजबूर कयो ऐं पंहिंजी जदोजहद में शामिल कयो। अॼु सिंध में पाणी जी खोट ऐं उन जी विर्छ ते तमामु वॾा ख़दशा आहिनि। 41% पाणी अञा बि जेको सिंध जो हिसो हुयो उहो कोन मिलियो आहे। इहा त अलॻि ॻाल्हि आहे त हिसो असांखे हिन खां वधीक मिलणु खपे, पर जेको असांजे लाइ हिसो रखियो वियो आहे उन में बि 41% असांखे घटि मिलियो आहे। 41% घटि आहे, पर पोइ बि उन ते ख़ामोशी आहे। तव्हां हाणे इन जमहूरियत जे ड्रामे में छा पिया विकिरणु चाहियो? असांजी ज़िंदगियूं, उहे ज़िंदगियूं जेके असां बरक़रार रखंदे सिंध जी सालमियत जी ॻाल्हि कयूं था, हक़नि जी ॻाल्हि कयूं था, ख़ुदि मुख़्तियारी जी ॻाल्हि कयूं था। इक़्तिदार बचाइण लाइ अवां सभु कुझु इस्लामाबाद सां सौदेबाज़ी में लॻाए छॾियो, पर हक़ीक़त इहा आहे त अवां वटि बि ताक़त मौजूदु न आहे। अवां खे ख़ुशफ़हमी आहे त फ़ैसिला तव्हां करियो था ऐं तव्हांजे फ़ैसिलनि खे इज़त मिले थी, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त तव्हां सिर्फ़ ऐं सिर्फ़ डील कंदा, हुकुम वठंदा ऐं हुनजी क़ीमत सिंधी क़ौम अदा कंदी आहे। असीं सिंधी क़ौम मज़ामत जदोजहद जा वारिस आहियूं ऐं उन्हनि जंगनि जा चैंपियन आहियूं। कराची खे सिंध खां अलॻि करण जी साज़िश नई न आहे। 1947 में बि इहा ई साज़िश हुई जॾहिं कराची खे कैपिटल कयो वियो। ऐं इहे डिफरेंट दौरनि में, मुख़्तलिफ़ दौरनि में हमेशह इहा साज़िश रही आहे ऐं असां हमेशह उन साज़िश जे ख़िलाफ़ विड़ियाऊं। असां आमिरनि जे ख़िलाफ़ विड़ियाऊं, गैर जमहूरी हुकुमराननि ऐं उन्हनि कुवतनि जे ख़िलाफ़ विड़ियाऊं, उन नाइंसाफ़ियुनि जो मुक़ाबिलो कयो आहे। असां चैंपियन आहियूं उन जदोजहद जा, असां चैंपियन आहियूं उन वॉर जा, उन जंग जा जंहिं सिंध खे क़ाइमु रखियो आहे। सिंधी क़ौम हमेशह अकेले सिर विड़ी आहे, माण्हुनि लाइ, सिंध लाइ ऐं उनजी तरक़ी लाइ। ऐं जेकॾहिं ज़रूरत पई ऐं ज़रूरत आहे इन वक़्त जी त सिंध हाणे बि अकेले सिर विढ़ंदी। ऐं जीअं तव्हां खे मजबूर कयो तीअं ई असां उन्हनि इस्लामाबाद में वेठल सोच खे मजबूर कंदासीं त सिंध कॾहिं बि डिवाइड कोन थींदी, सिंध कॾहिं बि सिंध जा टुकड़ा कोन थींदा। सिंध हमेशह हिकु रही आहे ऐं हिकु रहंदी। जी सर।